जन्नत दुनिया जा आखिरी बेस्ता भागो हाजी लकुड़ा बुझोड़ी नहीं पाने या माजा मां तो मलिया पान के दिन मारी तो के तो मलिया मां मारी गमाया तुझी माई बस हाजी साहब पागे पाजे नसीबन जी गाला असादरा ढू पे तो आऊं गोरू तो तुलाऊ नहीं पर हाणे असी छा कयो बाबा रुगो असा कोशिश न कई सजे गोठ के इजाफ में दुआ घुरे त हाजी साहब जी शादी थे अच्छा हां अरे बे धमक लगल दबा एक उठ जू मैं भला छो हैरान ऐं परेशान हुयो सिद्धी सही गाला न हाजी साहब जी अगर तुझी शादी थी वने सजे गोठ जो औरतूं आजादी सा घुमना गिट्टी नहीं बनन में चुप ऐसा घुमना अरे करा करा न दे ढपुटे के रोक मथे वारी ला मुक्क ठोकी मास त जमीन में हलियो तो यो भटारी ला किलो पियो अरे छोरा वात के बाहुले सा कपिनो मैं केंतु तो करी चुप न तो करवे हणे पादर अरे करा जी साईं प्रेत बातो सा दिल जा हवालो ओरिया हे वेठस करा करे जा पुत्र जी साईं जीअरे त तू मूंखे हुन सां हिकिड़ी बि मीटिंग करणो कान चई पियो त तोखे ॾिसंदी त या फाटी पवंदसि अरे जेका तोखे ॾिस हुन कुंवार जो या न फाटो त मूंखे ॾिसी कीअं या फाटे सा हाणे ईअं कर उन कब्रिस्तान जी एड्रेस हथ कर जिते बुझी पार कबर में कैद बाबा पो नहीं ठाइणी पंदी छा नहीं ठाणी पवंदी सेठ साहब असल में छोरे जो मतलब आहे त कबर नहीं हुंदी ताज़ी हुंदी अरे ये नहीं छोरा हाँ हाँ बाबा यही चवाया थो अच्छा हाँ माना त मुझी पुरानी खख कुंवार जी कबर नहीं हुंदी जी जी ठीक आ अरे बुधी बुध ताज़ी कबर हुंदसि ज़ाहिरा उन गारे में पता कान हुंदसि धप धप तू पान धप उन में धप किते कॾहिं गारे में धप न हुंदसि मां कपर खे चपड़ी मूंसां जीअरे छो न मिली मुंहिंजी राणी कीअं मूंखे जुदा करे छॾी सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।